अनकबूत आहे, मक्के शरीफ में नाजुल थी। इनमें 69 आयतूं ऐं 7 रुकू आहिनि। अल्लाह ताला इन जे आयात मुबारक जे अंदरि बयान फरमायो आहे, अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हर मुसलमान खे, हर इंसान खे आज़माईंदो। वो जेतिरो बानो अल्लाह खे जेतिरो वेझो हूंदो, अल्लाह उन्हीअ खे ओतिरो आज़माईंदो। जेतिरो मुत्तकी परहेज़गार अल्लाह जे कुर्ब खे हासिल करण वारो, अल्लाह उन्हीअ खे ओतिरो आज़माईंदो। तंहिंजे करे दुनिया जे अंदरि सभ खां वधीक आज़माया विया अल्लाह जा नबी। जो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि नबी उहे हुया जंहिंखे कट में शहीद कयो, वयक़्तुलूनल अंबिया बिग़ैर हक़, नाहक नबीअ खे क़त्ल कयो वियो ऐं शहीद कयो। पर हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, समूरनि नबीअनि जूं तकलीफ़ूं हिकिड़े पासे गॾु कयो, जेका मूं मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तकलीफ़ आई आहे, इहा तकलीफ़ 1.25 लख नबीअनि जे तकलीफ़नि खां मुंहिंजी तकलीफ़ वधीक। हिकु दफ़े सहाबा इकराम मक्के शरीफ जे अंदरि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ कयूं, ए अल्लाह जे रसूल, इस्लाम असां क़बूल कयोसीं, तव्हां ते ईमान आंदोसीं, असांखे ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं। हज़रत ख़ब्बाब खे टांडनि ते सुम्हारे वियो, हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे वारीअ ततल ते सुम्हारे वियो, अलयाज़ु बिल्लाह ॻिचीअ में रसो विझी करे ॿारनि जे हवाले कयो वेंदो, उन्हीअ खे गेलियो वेंदो। हज़रत बीबी सुमैया खे बेदर्दी सां शहीद कयो। सावण खे अल्लाह जे रसूल ॾाढी तकलीफ़ आई आहे। अल्लाह ताला हिननि आयात मुबारक जे अंदरि आयात मुबारक खे नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमाए, तव्हां खां अॻु में कई माण्हुनि खे आज़मायो, जो हुज़ूर जी फरमायो, ईमान वारनि खे ज़मीन जे अंदरि खॾु खोटे जिस्म खे उन जे अंदरि दफ़न करे उन जे मथां आरो मशीन हलाई वेंदी, कट हलाए वेंदो, उहो मुसलमान बैद थी वेंदो। लोह जी फणी गरम करे उन ईमान वारे जे मथां हलाई वेंदी, फणी ॾिनी वेंदी, त मथे जी जेका चमड़ी आहे उहा लही, जिस्म जी चमड़ी लही हेठि अची पवंदी। अल्लाह रब्बुल ज़ुल जलाल हिन आयात मुबारक खे नाज़िल फरमायो, ए ईमान वारो, मां अल्लाह तव्हांखे आज़माईंदुसि। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जूअ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। अल्लाह फरमाए, असां ज़रूरु तव्हांखे आज़माईंदासीं। फ़सुल ख़त्म थी वेंदा, मिट माइट तव्हांजा दुनिया छॾे वेंदा, पर कामयाब उहो आहे तकलीफ़ जे वक़्त में चई इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह फरमाए, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अव्हां सब्र कंदड़ खे ख़ुशख़बरी ॾियो, उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह, इन्हनि माण्हुनि जे मथां अल्लाह जी रहमत आहे ऐं इहे हिदायत वारा आहिनि। अल्लाह ताला इन आयात मुबारक जे अंदरि इहो इरशाद बयान फरमायो। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शुरू कयां थो अल्लाह जे नाले सां जेको निहायत महिरबान रहमरो आहे। अलिफ लाम मीम, इन जो तफ़सील मथे थी आयो। वल्लाहु आलमु बिमुरादिही। अहसिबन नास, छा गुमान कयो आहे माण्हू, ऐं युतरकू छॾे ॾिना वेंदा, ऐं यक़ूलू आमन्ना, इहे जो चवनि था ईमान आंदो आहे असां, वहुम ला युफ्तनून, ऐं इहे न आज़माया वेंदा। ज़रूरु ईमान वारनि खे आज़मायो वेंदो, उन्हनि जे ईमान खे परखियो वेंदो।
वलक़द फ़तन्ना अल्लज़ीना मिन क़ब्लिहिम, ऐं अलबत्ता तहक़ीक़ आज़मायोसीं उन्हनि माण्हुनि खे जेके इन्हनि खां अॻु में हुया। फ़लयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीना, अलबत्ता ज़रूरु ज़रूरु ॼाणे अल्लाह उन्हनि माण्हुनि खे जेके सचा आहिनि। वलयअलमल काज़िबीन, अलबत्ता ज़रूरु ज़रूरु ॼाणे उन्हनि माण्हुनि खे जेके कूड़ा आहिनि। हिते अल्लाह ॼाणे माना ज़ाहिरी तौर ते मालूम थिए त कहिड़ा ईमान ते पका आहिनि, कहिड़ा ईमान ते मज़बूत आहिनि, कहिड़ा ईमान ते पका ऐं पुख़्ता न आहिनि। अम हासिब अल्लज़ीन, छा गुमान कयो आहे उन्हनि माण्हुनि यामलून सय्यात, जेके अमल कनि था बुछड़ा, ऐं यसबिक़ूना, इहे असांखां आगराई करे वेंदा। साअ मा यहकुमून, बुछड़ो उहो जो फ़ैसिलो कनि था। मन कान यरजू लिक़ा अल्लाह, उहे माण्हू जेके उमेद था कनि अल्लाह सां मुलाक़ात जो, दुनिया छॾे करे क़बर ऐं आख़िरत में अल्लाह जे साम्हूं हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह फरमाए दुनिया जी ज़िंदगी उन्हनि जे लाइ कुझु टाइम, आख़िरत में नेमतूं हमेशह हमेशह वारियूं। मन कान यरजू लिक़ा अल्लाह, जेको शख़्स उमेद करे थो अल्लाह सां मुलाक़ात जो, फ़इन्न अजल अल्लाह, उहो बेशक अल्लाह जो वाइदो लआत, अलबत्ता ईंदड़ आहे। वहुव समीउल अलीम, ऐं इहो ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। वमन जाहद, ऐं जेको शख़्स महिनत थो करे, फ़इन्नमा युजाहिदु नफ़्सी, उहो सिर्फ़ु महिनत थो करे पंहिंजे नफ़्स जे लाइ। तंहिंजे करे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अद्दुनिया मज़रातुल आख़िरह, दुनिया आख़िरत जी पोख आहे। दुनिया जे अंदरि जेको पोखींदो उहो लुड़ंदो, सारियूं पोखींदो त सारियूं खणंदो, जूअर पोखींदो त जूअर खणंदो, अहिड़ी तरह कणिक पोखींदो त कणिक उलंदो। दुनिया जे अंदरि जेकॾहिं नेक अमल कयूं त उन्हनि जो नतीजो ऐं अंजाम भलो हूंदो, पर जेकॾहिं बुरा अमल कयूं त उनजो नतीजो ऐं अंजाम तमामु बुरो आहे। वमन जाहद, जंहिं शख़्स महिनत कई, फ़इन्नमा युजाहिदु, उहो सिर्फ़ु तो महिनत करे पंहिंजे नफ़्स जे लाइ। इन अल्लाह, बेशक अल्लाह अलबत्ता बेपरवाह आहे जहान वारनि खां। वल्लज़ीन आमनू वअमिलु सालिहात, ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो ऐं अमल सालिह कयूं, लनुकफ़िरन अन्हुम, अलबत्ता ज़रूरु ज़रूरु मेसारींदासीं उन खां उन्हनि जा गुनाह। अल्लाह फरमाए ईमान ऐं अमल सालिह जे करे उन्हनि जा गुनाह मेसारजी वेंदा। अब कंहिं शइ खे ख़तमु करण जूं ॿ सूरतूं आहिनि। जीअं को दुकानदार खां सामान खणे, तव्हां उनजो बिल सही नमूने सां अदा कयो, पहिरीं तारीख़ ते बिल सही नमूने सां अदा कयो त पोइ दुकानदार उनखे लीक ॾेई छॾींदो, लीकूं ॾेई पोइ लिखी छॾींदो निल, माना पैसा मुकमिल मिली विया। पर पोइ बि उहा हर शइ लिखी पई हूंदी आहे, लीका बि ज़ाहिर हूंदा ऐं उहे शयूं बि ज़ाहिर हूंदियूं। पर अल्लाह ताला नेक अमल जे लाइ फरमाए तव्हां नेक अमल कंदव त मां बुरा अमल तव्हांजा मेसारे छॾींदुसि। माना पने ते तव्हांजा बुरा अमल लिखियल ई न हूंदा, ॼण मेसारजी वियो आहे, ॼण हुनजे मथां वाइटो लॻी वई। पर हे त कुदरती तौर ते आहे। अल्लाह फरमाए जंहिं ईमान आंदो ऐं अमल सालिह कयूं, पुराणा जेके बि गुनाह आहिनि अल्लाह उनखे मेसारे पने खे, तव्हांजे दफ़्तर खे, आमाल नामे खे ईअं साफ़ करे कराए छॾींदो ॼण के गुनाह लिखियल ई कोन हुया। फरमाए वल्लज़ीन आमनू वअमिलु सालिहात, ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदऊं ऐं अमल सालिह कयूं, लनुकफ़िरन, अलबत्ता ज़रूरु ज़रूरु मेसारींदासीं उन खां उन्हनि जा गुनाह। वलनजज़ियन्नहुम, ऐं अलबत्ता ज़रूरु ज़रूरु बदिलो ॾींदासीं उनखे अहसन अल्लज़ी, सुहिणो उहो जेको अमल कंदा हुया। हेठिन आयतुनि में अल्लाह ताला पीउ माउ जे लाइ हुकुम बयानु फरमायो आहे। हिकु आहे हुकूकुल्लाह, ॿिए नंबर ते आहे हुकूकुल इबाद। हुकूकुल्लाह माना अल्लाह जा हक़, हुकूकुल इबाद माना बाननि जा हक़। पोइ हुकूकुल इबाद जे अंदरि आहे हुकूकुल वालिदैन, पीउ माउ जा हक़। अल्लाह फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। अल्लाह रब्ब ज़ुल जलाल फ़ैसिलो कयो आहे हर औलाद जे मथां हक़ आहे त पीउ माउ जे मथां एहसान ऐं चङाई करे। पर जेकॾहिं पीउ माउ उन्हीअ खे गुनाह जो हुकुम कनि, अल्लाह जे नाफ़रमानी जो हुकुम कनि, त उते पीउ माउ जी ताबेदारी न कबी। असल में ही आयत नाज़ुल थी आहे हज़रत साद बिन अबी वक़ास
रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में। हज़रत साद बिन अबी वक़ास जॾहिं मुसलमान थियो, उनजी माउ चयो जंहिं इस्लाम ऐं दीन खे क़बूल कयो अथई इहो छॾे ॾे, बुत परस्ती इख़्तियार कर, अल्लाह जे ज़ात सां शिरक कर। जेकॾहिं वापसि पंहिंजे अबे ॾाॾे जे दीन ते न ईंदे त मां न खाईंदसि न पीअंदसि। खाइण पीअण साद बिन अबी वक़ास जी माउ छॾे ॾिनो। उहो ज़ोरिया उनखे खाराईंदा हुया, ज़ोरिया उनखे चप ज़ाहिर कराए पाणी पीआरींदा हुया। अल्लाह आयत नाज़िल फरमाए जिते पीउ माउ अल्लाह जे बारे में तव्हांखे शिरक सेखारनि, गुनाह जे लाइ चवनि, उते पीउ माउ जी फर्मा बरदारी न कबी। हा, पर जेकॾहिं दुनिया जे कमनि जे लाइ तव्हांखे पीउ माउ चवे थो पीउ माउ काफ़िर आहे त तव्हां उते उनजी फर्मा बरदारी कयो। हज़रत मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैहि, उनजा पीउ माउ सिख हुया, पाण बि सिख हुयो। जॾहिं इस्लाम क़बूल कई, माउ उनखे घटि वधि ॻाल्हाईंदी, हथां के जूता उनखे उछलाए हणंदी, पोइ बि जूतो खणी माउ खे ॾींदो हुयो, अम्मा वरी बि हण। एॾी फर्मा बरदारी अल्लाह जी, ऐं माउ पीउ जे बि नाफ़रमानी न कजे दुनिया जे कमनि में। हथां के माउ चवंदी हुअसि अम्मा मूंखे पुटु खणी हल मूंखे बुत खाने में, पोइ माउ खे कुल्हे ते खणी बुत खाने ते छॾे ईंदो, पर बार बार उनखे तलकीन कंदो हुयो अल्लाह अकेलो आहे, वहदहु ला शरीक लहू। अल्लाह पंहिंजे ज़ात में बि अकेलो, पंहिंजे सिफ़ात में बि अकेलो ऐं वहदहु ला शरीक लहू आहे। तंहिंजे करे पीउ माउ जिते गुनाह जे लाइ चवनि, अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे नाफ़रमानी जो हुकुम चवनि, उते पीउ माउ जी ताबेदारी न कबी। अल्लाह ताला हिन आयात खे हज़रत साद बिन अबी वक़ास जे शान में नाज़िल फरमाए। ववस्सैनल इंसान, वसीयत कईसीं असां, नसीहत कईसीं असां इंसान खे बिवालिदैहि इहसाना, पंहिंजे पीउ माउ सां चङाई करण जो। वाइन जाहदाक, ऐं जेकॾहिं तोखे ज़बरदस्ती कनि तोसां, लितुशरिक बी, जीअं त शरीक करी तूं मूं सां, मा लैस लक बी इल्म, नाहे तुंहिंजे लाइ इन सां इल्म, फला तोते हुमा, पोइ औलाद खे हुकुम आहे न फर्मा बरदारी कर, हुमा पीउ माउ जी। हुमा जो ज़मीर तस्नियो आहे, वालिदैन जे तरफ़ वरे थो। पोइ जॾहिं रब जे ज़ात सां शिरक जे लाइ तोखे हुकुम कनि, फला तोते हुमा, उन वक़्त में पीउ माउ जी फर्मा बरदारी न कर। इलाही मर्ज़ी हुकुम, मुंहिंजे तरफ़ आहे तव्हांजो मोटणु, फ़ओ नबे हुकुम, पोइ ख़बर ॾिए मां तव्हांखे, तंहिं सभु जो अमल कंदा हुयो तव्हां। हालांकि हुन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो इरशाद मुबारक आहे अबे अम्मा जे लाइ, हुज़ूर जो फरमाए जेकॾहिं मां निमाज़ में हुजां, मुंहिंजी अमड़ मूंखे सॾु करे, ए मुहम्मद, मां निमाज़ खे छॾे करे अम्मा खे जीअ सां जवाबु ॾींदुसि। इहा आहे अबे अम्मा जी फर्मा बरदारी। वल्लज़ीन इलैहि मर्जिउकुम, मुंहिंजे तरफ़ आहे तव्हांजो मोटणु, फ़ओ नबे हुकुम, पोइ ख़बर ॾींदुसि तव्हांखे, तंहिं सभु जो अमल कंदा हुयो। वल्लज़ीन आमनू वअमिलू सालिहात, ऐं उहे माण्हू जिन अमल कयूं, ईमान आंदो ऐं अमल सालिह कयूं, लनुदखिलन्नहुम, अलबत्ता ज़रूरु दाख़िल कंदासीं असां उनखे फि सालिहीन, नेकोकारनि में। वमिन नास, ऐं के माण्हू उहे आहिनि जेके चवनि था ईमान आंदोसीं असां अल्लाह ते, फ़इज़ा उज़िय फ़िल्लाहि, पोइ जॾहिं ईज़ाया विया अल्लाह जे बारे में, जाल फितरत नास, कयूं अल्लाह जी आज़माइश खे, कयूं माण्हुनि जी आज़माइश खे अल्लाह जे अज़ाब वांगुरु। वलइन जा नसरुम मिर रब्बिक, ऐं अलबत्ता जेकॾहिं आई मदद तुंहिंजे रब जे तरफ़ खां, लयक़ूलुन, अलबत्ता चवनि था बेशक असां तव्हां सां गॾु आहियूं। हीउ हाल आहे उन्हनि माण्हुनि जो जेके मुनाफ़िक़ आहिनि। मुनाफ़िक़ जेकॾहिं मुस्लमान खे का तकलीफ़ आई, चवंदा असां उन सां न आहियूं, पर जेकॾहिं अल्लाह मुस्लमान खे फ़तह ॾिनी, कामयाबी, पोइ चवंदा हुया इन्ना कुन्ना माकुम, बेशक असां तव्हां सां गॾु आहियूं। और अल्लाह, छा नाहे अल्लाह ख़ूब ॼाणंदड़, तंहिं सां जो जहान वारनि जे सीने में आहे। वलयअलमन्नल्लाहु अलज़ी, अलबत्ता ज़रूरु ॼाणींदो अल्लाह उन माण्हुनि खे जिन ईमान आंदो। वलयअलमल मुनाफ़िक़ीन, अलबत्ता ज़रूरु ॼाणे थो मुनाफ़िक़नि खे। हिते इल्म जो मुराद अथव रोयत, ॾिसणु, ज़ाहिरी तौर ते मालूम थिए थो कहिड़ो ईमान में मज़बूत आहे, कहिड़ो ईमान में मज़बूत न आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे क़ुरान जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना